SHO सोबोदेरो इमामुद्दीन चांडियो जे नए ॻोठ सैता में कामयाब कार्रवाई। लखें रुपयनि जी मालियत जो सामान छापे दौरान बरामद, केस दाख़िल। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे सोबोदेरो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर ज़वार महबूब अली सहतो। जी ज़वार, छा तफ़सील आहिनि? जी मामा खे ॿुधाईंदो हलां त SHO खैरपुर मीर रोयल खान खोसो जे हिदायतुनि ते SHO सोबोदरो इमामुद्दीन चांडियो सोबोदरो थाणे जे आसपास में जेके बहितरीन कार्रवाइयूं कयूं आहिनि। SHO सोबोदरो इमामुद्दीन चांडियो ऐं जांच ऑफिसर यासीन अल हतार पुलिस सां गॾु मीडिया खे ॿुधायो त चोरी थियल जेकी प्लेटूं हुयूं जेकी डॉक्टर कुर्बान अली सहतो नए ॻोठ जे भरिसां उहो डेरो आहे उन्हनि जूं हुयूं, ऐं जेकी लखें रुपयनि जी महिल जूं 16 प्लेटूं हुयूं ऐं उन में ॿियो सामान हुयो। ॻोठ गुलाम हुसैन ख़ासकेली में छापो हणी उतां जे रहवासी परवानू ख़ासकेली जे घर जे अंगण में ज़मीन में पूरियल 15 प्लेटूं ऐं उते बीठल हिकु चुंगची रक्शो CD मोटरसाइकिल, हिकु डिगडुगो 4 मोटर UPS ऐं 1,20,000 रोक कपिड़ा ऐं ॿियो सामान बरामद कराए वरितो आहे। SHO सोबोदरो इमामुद्दीन चांडियो मीडिया वारनि खे वधीक ॿुधायो त 2 हफ़्तनि दौरान 2 खूननि जे रोपोश जवाबदारनि समेत 4 जवाबदार जेकी गैर क़ानूनी असुल समेत ऐं 1 क्लाशनकोप 2 राइफल 3 डबल बैरल बंदूक TT पिस्टल ऐं गोलियुनि समेत गिरफ़्तारियूं कयूं आहिनि, जॾहिं त 6 मंशियात फ़रोशनि खे मंशियात समेत चालान कयो आहे। जी महिरबानी ज़वार, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची